जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण जी। दादू सीता रोड गोश्त वठण लाइ आयल अक़लियती कम्यूनिटी सां तालुक़ रखंदड़ नारी ते ओबाश दुकानदार जो बदतरीन तशद्दुद। नौजवान नारी खे तशद्दुद निशानो बणाइण सां गॾोगॾु वारनि मां वठी सॼी चौक ते गेलींदो रहियो। एतिरे में नारी जा वारिस जाइ वारदात ते पहुची विया, जंहिं बाद ओबाश नौजवान फरार थियण में कामयाब थी वियो। जॾहिं त नारी जे वारसनि सवनि जी तादाद में वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे नारेबाज़ी कई, जंहिंखां पोइ मुतासिर नारी जा वारिस सीता थाणे ॾांहुं केस दाख़िल करण लाइ रवाना थी विया। आख़िरी इत्तलाउनि ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो हो। ऐं दादू जी अदालत पुलिस एहलकार ASI निज़ामुद्दीन खंड खे 15 महीना सज़ा ॿुधाए छॾी। सिविल जज जुडिशनल मजिस्ट्रेट 2 दादू इरशाद अली ख़ासकली जज जी अदालत डायरेक्टर कंप्लेन में ॾोह साबित थियण ते पुलिस एहलकार ASI निज़ाम खंड खे 15 महीना कैद ऐं 10,000 ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। तफ़सील मूजिब पुलिस एहलकार बग़ैर ज़मानत जे जवाबदार खे आज़ादु कयो हो, जंहिं ते मजिस्ट्रेट सेकंड सिविल जज जूही एट दादू खेसि शोकास नोटिस पिणु जारी कयो हो। जंहिंखां पोइ सिविल जज जुडिशनल मजिस्ट्रेट 2 जूही एट दादू फरमान अली टगड़ जज जी फरियाद ते सिविल जज जुडिशनल मजिस्ट्रेट 2 दादू जी अदालत में डायरेक्ट कंप्लेन दर्ज कई वई हुई, जंहिं ते अॼु अदालत फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालती फ़ैसिले बाद जवाबदार खे जुडिशनल लाकअप मां सेंट्रल जेल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो।